अस्सलाम वालेकुम, मैं असलाउद्दीन नवानी सीरिया सिंधी थॉट्स बेसिक इंग्लिश ग्रामर जो कोर्स जारी है क्लास नंबर 2। असां इन क्लास के अंदर दो पॉइंट्स पढ़ने वाला हूं, हिकड़ी आ वर्ड एंड बियो आ सेंटेंस। इन बिनी शयन के डिस्कस कंदासे। सोचो त स्टार्ट कंदा पांजे क्लास के। वर्ड के सिंधी में चंदा आहियूं लफ्ज। हाणे लफ्ज जी डेफिनेशन छा है? ग्रुप ऑफ लेटर छा है असां पढ़ी आया हूं अग में दैट गिव्स सम मीनिंग, जो कुछ माना दे। जरूर ना है तो हर लफ्ज तक वही डेंस मीनिंग दे तदें असां उनके लफ्ज चवंदासीं। कुछ सादी माना भी दींदा आहिनि लफ्ज। हाणे छा थो चवे? एड़ो अखरन जो मेड़ जेको असांखे थोरी माना यानी सादी माना ही दे, वडी तो दे ही दे पर सादी माना ही दे, असां उनके चवंदासीं लफ्ज। अच्छा हाणे ॾिसो, हिकिड़ो मां तव्हांजे क्वेश्चन मार्क रखियो आहे, मीनिंग जो मतलब छा है, यानी माना जी माना छा है। यानी ॾिसो कीअं, हाणे हिन में थिए थो सम मीनिंग यानी का माना दे, त तव्हां माना माना छा हो हिकिड़ो मीम जे मशहूर माना कीअं माना गाजू कीअं माना त माना जो मतलब छा है? माना जो मतलब ये आहे, जीअं न असां हिकिड़ो कोई अटो खणूं था, उन में मतलब पथरियूं आहिनि, खोड़ सारो हिकिड़ो मटीरियल खणी करे गेचण खणी करे असां छाणण वेहूं था न, जेको निकिरे थो न इनखे चवंदासीं असांजी माना। यानी तव्हां हिकिड़ा लेटर्स हुया उन्हनि खे विधो ऐं उन्हनि को रिज़ल्ट ॾिनो, यानी मीनिंग जी माना है रिज़ल्ट। व्हाट इज एन अदर वर्ड ऑफ मीनिंग? रिज़ल्ट। यानी माना उहा हूंदी आहे जेको रिज़ल्ट ॾे। ईअं ई आहे न, अगरि कोई लफ़्ज़ खणूं था, यानी मिसाल लफ़्ज़ कढां उहो रिज़ल्ट न ॾे। मिसाल हिकिड़ो लू, हाँ तो छा है इहो? अगर मैं चाहता डू तो वर्ड आहे सर, रिजल्ट दे दो, माना दे दो, यानी सादो ही लफ्ज आहे पर माना तो दे दो न। यानी एड़ो लफ्ज, एड़ो अखरन जो मेड़ जेको थोड़ी माना दे, नतीजो दे असांखे, असां उनखे चवंदा आहियूं वर्ड। अच्छा हाणे कैरेक्टरिस्टिक्स आहिनि वर्ड जा। हाणे वर्ड जी डेफिनेशन त असां पढ़ी वियासीं। हाणे मां तव्हांखे हिकिड़ो कैरेक्टरिस्टिक थो ॿुधायां, या ईअं खणी चऊं त हाणे मां हिन जा मेरिट थो ॿुधायां तव्हांखे वर्ड जी। उहा इहा त लफ्ज़ घटि में घटि ॿ अखर या ॿिनि खां वधीक अखरनि ते मुश्तमिल हूंदो आहे। यानी वधीक त केतिरा आहिनि? 16 बि आहिनि। रेस्पॉन्सिबिलिटी इलाही वॾो लफ़्ज़ आहे, पर घटि में घटि घणनि खां हुजे? ॿिनि खां। असां उनखे चवंदासीं लफ़्ज़। जीअं मां तव्हांजे साम्हूं वर्ड्स लिखिया आहिनि, लव प्यार, केयर ख्याल, पीस अमन, डू। हाणे छा आहिनि? इहे लफ़्ज़ आहिनि, रिज़ल्ट ॾियनि था। असां इनखे चवंदासीं लफ़्ज़। ॾिसो घटि में घटि लफ़्ज़ ॿिनि खां, बाक़ी त तव्हांजा रेस्पॉन्सिबिलिटी वारो लफ़्ज़ बि मां तव्हांखे चयो मगर टाइप बि थींदो, केॾो वॾो आहे रेस्पॉन्सिबिलिटी लफ़्ज़ वॾो आहे, माना घटि में घटि ॿिनि ते हुजे। हाणे हिकिड़ो सवाल थो पैदा थिए त सर तव्हां आय खे कहिड़े खाते में रखंदो? यानी आय हिकिड़ो लेटर आहे, असां चवंदा आहियूं मां। हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे, आय जे पोयों कहिड़ी शइ लिखियल आहे? यादि रखी छॾियो, आई एम। नंबर 1 थिंग, मतलब मां दलील थो ॾियां। कहिड़ो? आय जे पोयों कहिड़ी शइ लिखियल आहे? आई एम। मतलब आय माना सॼी सारी पर्सनैलिटी खे तो मतलब रिप्रेज़ेंट करे। आय को आम शइ न आहे। ऐं ॿियो लफ़्ज़ मां चवां त एक्सेप्शन। एक्सेप्शन चइबो आहे इस्तिस्ना खे, यानी कुझु अहिड़ियूं शयूं जिन ते रूल्स लागू न थींदा आहिनि, उन्हनि खे असां एक्सेप्शनल वर्ड्स चवंदा आहियूं। हाणे ॾिसो, ग्रामर में कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं जेके तव्हांजे कानून जूं पाबंद न हूंदियूं, उन्हनि खे मिलियल हूंदी आहे इस्तिस्ना। यानी आय जॾहिं बि तव्हां असां प्रोनाउंस कंदा आहियूं, इट मीन्स वी आर प्रोनाउंसिंग दैट आई एम, वी आर रिप्रेजेंटिंग अ पर्सनैलिटी बिहाइंड आई। व्हाट इज द एक्चुअल मीनिंग ऑफ आई? आई एम मीन्स आई एम रिप्रेजेंटिंग पर्सनैलिटी। ऐं इनखे इहा बि ॻाल्हि ज़हन में रखो, आय प्रोनाउन आहे ऐं प्रोनाउन जे अंदर भी इनजी वॾी हैसियत है, रोब ऐं दबदबो आहे। इंशाल्लाह उनखे उते भी डिस्कस कंदासीं, पर वर्ड जे अंदर असल में इहो वर्ड हूंदो आई एम। यानी आय पूरी सारी पर्सनैलिटी खे ज़ाहिर करे। त ॿियो मां हिकिड़ो ब्रैकेट में जुमिलो चवां थो, मथां कुझु दोस्त हिन ते नाराज़ थियनि त हिनखे इस्तिस्ना आहे, बस ॻाल्हि ख़तम। सो असां हिनखे रिप्रेज़ेंट कयोसीं वर्ड खे। हलूं था सेंटेंस जे तरफ़। नेक्स्ट टॉपिक आहे सेंटेंस। सेंटेंस जी माना है जुमिलो। हाँ सेंटेंस की डेफिनेशन है, अ ग्रुप ऑफ वर्ड्स दैट गिव्स कंप्लीट सेंस। यानी एड़ो जुमलो गालायो जेको असांखे कंप्लीट सेंस दे। मां सुभाणे, छा सुभाणे? यानी तव्हांखे इतो हो को भी कंप्लीट सेंस ही डेवलप नथो थे, पर मां कहंदो मां सुभाणे ईंदुसि,
फुल स्टॉप असांजो इहो कंप्लीट सेंस थो ॾिए त हा ठीकु आहे सर सुभाणे ईंदो, पर मां चवां मां त अॼु वॉट मतिलबु असांखे अहिड़े जेको आहे ग्रुप ऑफ वर्ड्स खे अहिड़े लफ़्ज़नि जे मेड़ खे असां सेंटेंस वारे खाने में टिक कंदासीं जेको असांखे कंप्लीट सेंस ॾिए थो, सम्झ ॾिए थो त आख़िर ही कहना क्या चाहता है, ठीकु आहे न, त उनखे असां छा चवंदा आहियूं, सेंटेंस चवंदा आहियूं। जीअं मां तव्हांजे साम्हूं ॿ एग्जाम्पल लिखिया आहिनि, दे आर टीचर्स फुल स्टॉप। हाणे मां तव्हांजे साम्हूं लिखिया फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क ऐं साइन ऑफ एक्सक्लेमेशन यानी अजब जी निशानी। इहे सेंटेंस खे कंप्लीट करण लाइ जेको तव्हांजो कंप्लीट सेंटेंस हूंदो आहे न उन जे पोयां ही ईंदा आहिनि। ऐं असांजे यूट्यूब चैनल ते बि पंक्चुएशन जो पूरो क्लास असांजे हिकिड़े मोहसिन असांजे उन रिकॉर्ड करायो आहे, तव्हां उनखे बि ॾिसी सघो था। बाक़ी हिन कोर्स में बि थोरो थोरो इन्हनि शयुनि खे डिस्कस ज़रूरु कंदासीं। सो हिकिड़ो अहिड़ो लफ़्ज़नि जो मैं ॾिसो हे लफ़्ज़ आहे हिकिड़ो, हे बि लफ़्ज़ आहे, हे बि लफ़्ज़ आहे, उहे मिड़िया आहिनि हिकिड़ी जॻह ते, उते असांखे हिकिड़ी कंप्लीट माना था ॾियनि कहिड़ी, दे आर टीचर्स, उहे उस्ताद आहिनि। आई प्ले गेम, मां रांदि खेॾां थो, यानी हिकिड़ो कंप्लीट असांखे सेंस मिले थो लफ़्ज़नि जे मजमे मां, असां उनखे चवंदा आहियूं जुमिलो। हाणे मां तव्हांखे इन जूं मेरिट्स दसियां थो जुमिले जूं कहिड़ियूं आहिनि, यादि रखी छॾियो, लिखी छॾियो त जुमिलो कॾहिं बि वर्ब खां सवा न ठहंदो आहे। जुमिलो कॾहिं बि वर्ब खां सवा न ठहंदो आहे। ब्रेकेट में थो चवां, पर हिकु वर्ब जुमिले जेतिरी ताक़त रखंदो आहे। आओ ॾिसो कीअं, अगरि मां हिते तव्हांजो मिसाल खयां, दे आर टीचर्स, हिते आर असांजो छा आहे, हेल्पिंग वर्ब आहे, यानी वर्ब हूंदो, पोइ हुते हेल्पिंग हुजे या मेन हुजे। मां छा थो चवां त कोई बि जुमिलो इहो लिखी छॾिजो त वर्ब खां सवा न ठहंदो आहे, पर हिकिड़ो वर्ब जुमिलो ठाहींदो आहे। कीअं? कम, अच, कंप्लीट माना आहे छॾे थो, उनखे चवंदा आहियूं असां इम्परेटिव सेंटेंसिस। जॾहिं असां टाइप्स ऑफ सेंटेंसिस पढ़ंदासीं अॻिते हली करे, उते इनखे वधीक ॾिसंदासीं। इम्परेटिव सेंटेंसिस छाखे चइबा, हुक्मिया जुमिला, यानी अहिड़ो जुमिलो जंहिंमें हुकुम ॾिनो वञे उनखे चइबा इम्परेटिव सेंटेंस। त हिते छा थो चए, कम, अच, यानी ॾिसो सेंस कंप्लीट थो थिए। यानी ॿ शयूं कहिड़ियूं ॿुधाईमांव, त तव्हांजो सेंटेंस वर्ब खां सवा न ठहंदो, उहो वर्ब कहिड़ो बि हुजे, हेल्पिंग हुजे या मेन हुजे। ऐं ॿी ॻाल्हि, तव्हांजो सिंगल वर्ब सेंटेंस जो कमु कंदो आहे। जीअं चयमि कम, अच, प्ले, खेड, गो, वञ, इहो कंप्लीट सेंस ॾिए थो। असां हिनखे छा चवंदा आहियूं, इम्परेटिव सेंटेंसिस, यानी हिन बि सेंटेंस वारी हैसियत आहे। सो उम्मीद आहे त हिन वीडियो लेक्चर जे अंदरि वर्ड ऐं सेंटेंस तव्हांखे सम्झ में अची वेंदो। इंशाअल्लाह वरी मिलंदासीं नए क्लास में, तेसिताईं गॾु हुजो असांजे सिंधी तारसी टीम सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।